पुराने ज़माने में हिकिड़ो मदरसो हो, उन में मौलवी साहब पढ़ाईंदो हो ऐं उन मौलवी साहब वटि हिकिड़ो जिन पढ़ंदो हो जेको इंसान जी शिकिल ठाहे उन मौलवी साहब वटि पढ़ंदो हो। हिकिड़े ॾींहुं पढ़ाई हली पे, मदरसे जे ॿाहिरां ॻोठ जी घटी में मुरली वॻी। मुरली वॼण लॻी त उन जिन चयो पंहिंजे उस्ताद खे, साईं आऊं नांग थियां थो ऐं वञी थो ॿाहिरि वियां, नांग जी शिकिल ठाहे, तव्हां वञी इन जोगी खे चओ त मूंखे झले ॾेखारे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधिजो, इतफ़ाक़ जेकॾहिं जोगी मूंखे झले वञे त छॾाइजो मूंखे ज़रूरु, कि भाउ तूं भले वञ। तेसि ताईं उहो जेको जिन पढ़ियो पे माण्हू जी शिकिल में अचानक गुम थी वियो। त उस्ताद ऐं बाक़ी तालिब इल्म ॿाहिरि निकिता। ॿाहिरि निकिरण सां उस्ताद वञी उन जोगी खे चयो, मौलवी साहब त जोगी तूं नांग झलींदो आहीं? जे असांजो कमु ई नांग झलणु आहे, मुरलियूं पिया वॼायूं, नांग ई झलींदासीं, ॿियो हाणे असीं छा कंदासीं? चए पोइ इहो भित ते नांग वेठो अथई, इनखे झल। हा छो कोन झलींदे? अब जोगी खणंदे मुरली शुरू थी वियो वॼाइणु, वॼाईंदे 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 जोगी जा नाह निकिरी विया, नांग रिझे ई न। जोगी जो ही छा आहे? मुरली रखियईं, गोदड़ी परे करे हुन मां कढियईं खारी, खारी जो ढक लाहे पोइ कुझु पढ़णु शुरू कयईं। पढ़ंदे पढ़ंदे हाणे माण्हू अची गॾु थिया, उते मदरसे जा तालिब इल्म ऐं उस्ताद इहे सभु अची गॾु थिया। त हिन जोगी पढ़णु शुरू कयो त नांग उतां लथो, लहंदे अची उन खारी में डरी वेही रहियो। हुन खारी जो ढक बंदि करे विझंदे गोदड़ी में जोगी रवानो थी वियो। मौलवी साहब खे यादगिरी अची वई, थी यार हिन चयो हो त जेकॾहिं इतफ़ाक़ आहे मूंखे जोगी झले त छॾाइजो। जोगी खे चई त जोगी नांग मां हथु कढ। अचे नांग मां छो हथु कढां? झलियो मूं आहे, मुरलियूं मूं वॼायूं, ज़ोर मूं लाथो, महिनत मूं कई, लहरा मूं हयां। चए न नांग मां हथु कढणो आहे, पर कुझु लठ कुझु चठ दड़का दाबा ॾेई नांग छॾाए। नांग जो छॾाए विया त नांग रवानो थी वियो। जोगी उहा खारी गोदड़ी में विझी वञण वक़्तु मौलवी साहब खे चयो, मौलवी साहब इन नांग खे चइजो त सभु जोगी हिकु जहिड़ा कोन्हे। हलियो वियो। मौलवी साहब आयो मदरसे में, उहो जिन इंसानी शिकिल ठाहे अची वेही रहियो। त मौलवी साहब पुछो, तूं चयो मूंखे झले ॾेखारे? चयोसीं ॻाल्हि हीअ आहे त पहिरियां जेके हुन मुरलियूं वॼायूं ऐं गोगे चवाण जा डोहियूं ऐं लीका विधी, मूं ते असर ई कोन थियो। पोइ हू मूंखे सुञाणे वियो त हीअ नांग कोन्हे, हीअ का ॿी शइ आहे। पोइ खारी जो ढक लाहे ऐं कुझु मंतर पढ़णु शुरू कयईं त चारे तरफ़ बाह वकोड़े वई। इहा खारी मूंखे पाणी जो तुबो नज़र आई, तंहिंजे करे मुंहिंजो बाह भई साड़े ढरने पाणी में, उन जे करे आउं हलियो वियुसि, ॿियो कुझु कोन हो। तंहिंजे करे हर इंसान में हिकिड़ो इंसान हूंदो आहे, हर इंसान जो अदब करणु खपे, उहो कहिड़े बि मज़हब सां हुनजो तालुक़ु हुजे। उर्दू वारे चयो त आदम के किसी रूप की तहकीर मत करना, फिरता है ज़माने में खुदा रूप बदल कर। तव्हांजी वॾी महिरबानी।